महफिल न रही, महफिल न रही, साकी न रहा, प्यासा न रहा, प्याला न रहा। चाहे सुबह सहर या रात गुजरी हुई। काबिल एहतराम साईं गुलाम सुल्तान साहब, मरकजी सदर कैपिटल ऑफ सिंध, जनरल सेक्रेटरी साईं गाजी खान जमाली साहब, कैपिटल ऑफ सिंध, मुंहिंजो प्यारो साईं दोस्त, असां अॼु बि हुनखे साहब वॾो चवंदा आहियूं, साईं इंतज़ार खलवी साहब, ऐं मुंहिंजो तमामु प्यार ॾींदड़ मोहबत ॾींदड़ साईं गुलगोश शाह, साईं खलीफ़ा रसूल ऐं मुंहिंजे साथी साईं इश्तियाक ख़्वाजा फरज़ंद ऐं सभु स्टेज ते वेठल दोस्त साथियो ऐं साम्हूं सभु साथी इन ते मुंहिंजे तरफ़ां दुआऊं सलाम। दोस्तों, अॼोको तइलीमी विड़हाको उन शख़्स जे नाले ते आहे जंहिं पेटेल ज़िले में तमामु वॾी तहरीकूं हलायूं ऐं ख़िदमत कई। मूंखे यादि आहे त आउं जॾहिं सिंध जो सदर हुउसि त यूनिटनि जूं जनरल बॉडियूं रखियूं, तॾहिं नओं मुंहिंजे ख़्याल में 10 यूनिट हुआ। उन्हनि सभिनी तहरीकनि में जनरल बॉडियुनि में साईं मूंसां गॾु थिए ऐं तहरीक में वरी उते बुख हड़ताल ते वेठा हुआ कराची में, उते बि पाण अची उते बुख हड़ताल जी कैंप ते वेठो। हर सॾ में सॾ ते ॾिनई। बाक़ी आउं साईं खे हिकिड़ो मज़ा कराईंदुसि त साईं पुछा कयूं था त तव्हांजो ॻोठ हर तव्हांजो किथे आहे, त कॾहिं ख़बर पवंदी त साईं जो कठोरो, कॾहिं ख़बर पई त साईं जो बनू, कॾहिं ख़बर पई त साईं जो ॻोठ ॾाढो मोहम्मद खान, कॾहिं ख़बर पई त साईं जो ॻोठ साईं खे साम्हूं चवंदो, कॾहिं ख़बर पई त साईं जो ॻोठ खारो, वरी दाबे जी। पर आख़िर अॼु मूंखे यकीन आहे त हुनजो घर जन्नत फिरदौस में। ऐं साईं जे औलाद खे अलाह साईं उहा तौफ़ीक़ हिम्मत ॾींदो ऐं सभई जे दोस्तनि खे उहा तमामु जेको बि हिम्मत ऐं साञा ॾींदो त हू साईं जे जेको मिशन आहे उनखे गॾिजी खणी हलंदा। ऐं हीअ पेटियल तव्हां सभिनी खे ख़बर आहे सिंध जी न पर एशिया खंड जी वॾे में वॾी तनज़ीम आहे। हिन तनज़ीम रुको उस्तादनि या न पर सिंध जे मुलाज़िमनि सभिनी मुलाज़िमनि खे रिलीफ ॾिया जाए। जॾहिं पेटियल तहरीक हलाईंदी हुई तॾहिं उहे रिलीफ सभिनी खे मिलंदा हुआ। ऐं हींअर बि आऊं सिंध जे उस्तादनि खे ऐं सभिनी दोस्तनि खे साथियुनि खे अपील कंदुसि त हिन तनज़ीम खे तव्हां मज़बूत करियो ऐं हथ में ॾेई हलो। ऐं हिन में जेको बि सॾ थिए जॾहिं त सभु दोस्त, छो त इलेक्शनूं ई जमहूरी अमल आहे, ई हक़ असर करियो। इलेक्शन में बीहणु, हाराइणु, खटणु इहो माण्हू जो नसीबु आहे। साईं इंतज़ार असांजूं 2 इलेक्शनूं थियूं, पर इलेक्शन खां पोइ उन टाइम ते बि साईं अची जेको चवंदो थोरा मुबारक अथई, तो इलेक्शन खटी असां तोसां गॾु आहियूं। तहरीक में जदोजहद में उहा असां सां गॾु रहियो। तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाए छॾियां, जेको 50% सिंध जे मुलाज़िमनि खे मिलियो उहो इस्लामाबाद में असां तहरीक हलाई हुई, जंहिंमें साईं इंतज़ार मूं ते असां गॾु हो, ॿिया असांजो उस्ताद गॾु आहे। उन में साईं इंतज़ार गिरफ़्तार थियो, उन ते FIR हाकुम थी। इहो 50% इहो साईं इंतज़ार जे जेल जे करे ऐं सिंध जे उस्तादनि जे करे सभिनी मुलाज़िमनि खे उन वक़्त में साईं खे यादि आहे। ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में 2 महीना साल खां FIR दाख़िल थी वई, केस कयल। रोज़ चवंदो यार हुन वारा जिद छुड़ा विसराए करे मूंखे चवंदो त हाणे मूंखे सुठे। पर मतिलबु त हर माण्हू जेको उस्ताद आहे हिन सां सचाई सां ईमानदारी सां ख़िदमत कंदो, उन खे हिते उस्ताद सुठी गोड़ ॾींदो। साईं इरशाद तनज़ीमी माण्हू, साईं इरशाद सां गॾु असां रहियासीं। हुन में हिते जॾहिं तव्हांखे बि यादि हो सभिनी खे हिते खटे में बुख हड़ताल जी कैंप हणंदासीं त साईं उहो पाण वेठो हूंदो हो
पैसा जो सब दोस्त विया छॾे था पर वो गिलम उहे गालीचा उहे कना तूं साईं पाण वठंदो मतिलबु हुन माण्हू में सचाई ॾाढी अॼु दोस्त सभु चई विया आहिनि तूं हक़ सच जो सभु केरु चवंदो सदाई मूंखे बि चवंदो पर जॾहिं बि मूंखे वोट ॿई दफ़ा कोन ॾिनई साईंदार साहिब खे ॾिनई पर मूंखे चईंदो आहे तूं ॾिजे असां सदाई तोखे सच में सच ॾींदासीं ऐं वरी इलेक्शन थियूं त इंसाफ़ तोखां हूंदो साम्हूं तव्हां वरी वोट कोन ॾींदी माना हुन सचाई ईमानदारी ऐं तमामु बहितरीनु माण्हू अलाह साईं हुनखे जनत नसीब कंदो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि तमामु ऐं सलाह थो पेश कयां त अहिड़े मर्द मोहम्मद जे याद में तेज़े थी मेरा पहुतो अथव ऐं इनशाला अलाह तव्हां ख़ुशि रखंदो छो त ही छटू आहे सिजावल मुंहिंजे अञा नज़र में जो ज़िलो साॻियो गॾियल आहे खणी हींअर जुदा थी विया आहिनि ऐं हक़ीक़त पहिरीं ॼणा मूंखे सॾु थियो मथे स्टेट सेक्रेटरी चयो त बाबा हाफ़िज़ सदर ज़िलो छटो रफ़ीक चयो आहे त इहो इन ॻाल्हि में वॾो वज़न अथव छो त असुलु छटो आहे सिजावल जा जेके बि दोस्त आहिनि तव्हां सम्झो त आऊं हिन छटे ज़िले ऐं सिजावल ज़िले जे इदारे जो शागिर्दु आहियां उन हिननि ई ज़िलनि हिननि ई दोस्तनि जंहिंमें साईं गुरवर साहिबु आहे जंहिंमें पीर अलीमीर साहिबु हो जंहिंमें काबीर सुबेक हो जंहिंमें साईं इरशाद साहिबु हो जंहिंमें ॿिया दोस्त हुआ ऐं उन खां पोइ वरी स्कूल लेवल में टाइम ते वरी पठोड़िया पुराणा दोस्त साईं शेर खान लुंड कासिम पत्थर अकबर शाह पुन्नू ज़ोर पुन्नू तुर्क गुलाम सरशोर इहे कामरेड असांजा पुराणा दोस्त हुआ माना साईं जी ॻाल्हि सची आहे त आउं सिजावल ऐं छटे जो माण्हू आहियां सिंध जो सदर हुजां न हुजां रिटायर थी वञा पर सर आहे सुठो सही चए थो ऐं उन खां पोइ छटे ज़िले ऐं सिजावल हिन अलीमीर जो सदर पैदा कयो अकबर शाह जो माण्हू पैदा कयो साईं गुरवर शाह ख़लीफ़ो साईं इरशाद शाह हिन छटे ज़िले ऐं सिजावल ज़िलो बाबा जी पेट बुनियाद कहिड़े ज़िले में पियो कंहिं विधो कायद उस्ताद जमाली विधो उहो बि हिननि ज़िलनि सां लाॻापियल छटे सिजावल सां लाॻापियल माना असांजो इन तंज़ीम में बुनियाद रखण वारो बि छठो ज़िलो आहे ऐं उन खां पोइ छटे ज़िले जी ऐं सिजावल ज़िले इहे जॾहिं तहरीक वञो आहे न त बाबा हिन जो रद्द आयो अथव हिकिड़े ॿ टे दफ़ा हिकिड़े कंहिंखे शेर लॻो हो किलो दोस्त हो तहरीक में हुनखे दसमत भॼी पिया ॿियो वरी हुते तहरीक हलाई में कराची में प्रेस गवर्नर हाउस ते वियासीं त उनखे धंधो लॻो शेर लॻो 14 लॻो नूर अहमद शाइर सालानो दोस्त हुते जो उहो माना उन्हनि हिते जे सिजावल ऐं छटे ज़िले जे दोस्तनि जो हिन तंज़ीम में रद्द सतब आहे बुनियाद हिन जो विधल आहे बुनियाद असुल हीअ आहे साईं इरशाद साहिबु उन्हनि फर्दनि मां आओ अलाह साईं खे जनत नसीब कंदो महिरबानी अलाह ख़ुशि रखंदो